मुमताज मुलई मूंखे ख़ुदा जी इज़त जो कसम आहे तव्हांजो ज़वाल अॼु खां शुरू थी वियो अथव। तव्हां जेको कल्ह पाकिस्तान मीडिया जे हिकिड़े चैनल ते वेही करे चयो न त जेके सिंधी फनकार आहिनि, जेके क़ौमी गीत ॻाईंदड़ आहिनि, उहे नफ़रत फैलाईंदा आहिनि। तव्हां वॾा साईं माशाल्लाह जेको तव्हां CSS जा कोर्स कराईंदा आहियो पंहिंजे कलामनि में, उहे असां बि ॿुधा आहिनि साईं। जेको तव्हां चओ था ज़िंदगी साकू न चा जुमेरा दे शौक़ीन है असां, जेको तव्हां चओ था कि साईं असां अॻे ई पुर लॻा पिया आहियूं, या यार बि मुंहिंजो कारड़ो तितरो, साईं इहे कहिड़े क़िस्म जा तव्हां कोर्स पढ़ाईंदा आहियो? तव्हां जेको मुंहिंजी शाइरी में या जेको तव्हां हे जेको सिंधी कल्चर जो मुखारो कयो पिया, इहो कहिड़ो फन आहे? जेकॾहिं सिंधी गीत ॻाईंदड़, जेकॾहिं असांजा ॿिया फनकार नफ़रत फैलाईंदा आहिनि, त जेका तव्हां हे जेको मोहबत जो दर्स ॾियो पिया, इहा कहिड़े क़िस्म जी शाइरी आहे? थोरो इन ते त रोशनी विझो साईं। तव्हां ईअं को पहिरियों केस न आहे थियो, ईअं पहिरियों केस न आहे थियो त कंहिंखे इज़त मिली हुजे, कंहिंखे सिंधी क़ौम पंहिंजे सर जो ताज पारायो हुजे ऐं उन बदिले में उनजी तोहीन कई हुजे, बदिले में उनजो मगज़ फिरी वञे। इहो को पहिरियों केस न आहे थियो। हिकिड़ो क्रिकेटर साहिबु हुयो, सॼी सिंध उनजे लाइ आवाज़ उथारींदी। जेकॾहिं थोरो बि उनजे सॼी सिंध उनजे लाइ निकिरी पवंदी रोडनि ते त साईं असांजो फलाणो ख़ान असांजो साईं भलो क्रिकेटर आहे, शाहनवाज़ ॾाणी साईं असांजो हेतिरो मेहनती आहे, असांजो सिंधी भाउ आहे। आख़िर में उहो ई चए पियो, नहीं साईं मैं सिंधी नहीं हूं, साईं ये जो सिंधी नहीं, मैं सिंधी नहीं हूं, मैं तो फिलहाऊं। पोइ ॾिठई न उनजो असर छा थियो। सिंध पारस आहे। जॾहिं जॾहिं जंहिं सिंध जी ॻाल्हि कई आहे, सिंध जंहिं सिंध खे मान बख़्शियो आहे न, सिंध बदिले में हुनखे इज़त ॾिनी आहे, सिंधनि बदिले में हुनखे इज़त ॾिनी आहे। पर यकीन कर, जॾहिं जॾहिं सिंध सां जंहिं दगा कई आहे न, उहो ख्वार ऐं ज़लील थियो अथई। मां हिकिड़ी ॻाल्हि वरी कंदुमि ऐं भाउ मुंहिंजा, जेकॾहिं तव्हांखे उर्दू मीडिया वारा जो घुराइनि था, जेकॾहिं तव्हांखे एतिरो चाह था ॾियनि त तव्हांजे फन जे करे नथा ॾियनि। हे जेका तव्हां पंहिंजे कलाम में ॼटकी कई आहे, जेको तव्हां रीबो खे रियो कयो आहे, या वरी जेको साईं तव्हां रेवो खे जेको तव्हां हुन में जंहिं अंदाज़ सां पेश कयो आहे, जेको तव्हां मछली पला खिलायूं, जहिड़े नमूने सां तव्हां उर्दू जा हथ पेर भॻाइनि न, हुननि सिर्फ़ु तव्हांखे मज़ाह जे तौर ते घुरायो आहे, जेके हिकिड़ी मज़ाहिया कैरेक्टर जे तौर ते घुरायो, हुन तव्हांखे तव्हांजे फन जे नाले ते न आहे घुरायो। ऐं हे पहिरियों इंसिडेंट न आहे थियो जॾहिं कंहिं कमज़रफ़ खे इज़त मिली हुजे ऐं उन बदिले में सिंधनि जी तोहीन कई हुजे। ईअं थींदो आयो आहे, सिंध जी बदनसीबी आहे साईं। बसि मां इन शइ ते हैरान आहियां त असांजी ऐं तव्हांजा जेके मदा आहिनि, तव्हांजा जेके परिस्तार आहिनि, उहो बि साईं को PhD होल्डर तव्हांखे न आहिनि ॿुधंदा। मां अक्सर तव्हांजा कलाम चिंचिन में हलंदे ॾिठा आहिनि, या त कंहिं होटल ते हलंदे ॾिठा आहिनि, या त कंहिं हुन में ॼन बारात में हलंदे ॾिठा आहिनि। साईं तव्हांखे कोई बि मेच्योर, कोई बि तव्हांखे पढ़ियल लिखियल सुलझल सिंधी नथो ॿुधे। माज़रत सां जेको तव्हां हे कलाम ॻायो आहे, इहो बि ॼटकीअ जो ई मिसाल ॾिनो आहे तव्हांजी शाइरी मां। जेको तव्हां ॻायो था, यार बि मुंहिंजो कारड़ो तितरो गिला तुंहिंजी क्या मां, साईं मां अॼु पूरो ॾींहुं तव्हां ते होमवर्क कयो आहे। एक्चुअली मूंखे वीडियो कल्ह ठाहिणी, पर मां सोचियुमि त थोरो तव्हां ते होमवर्क कयां, थोरी ख़बर त पए त तव्हां जेको ॻायो पिया त तव्हां कहिड़े क़िस्म जा फनकार आहियो, तव्हांजी शाइरी में कहिड़ी तव्हां PhD माना तव्हां कोर्स पढ़ाईंदा आहियो, तव्हांजी शाइरी में कहिड़ो PhD ऐं CSS जो कोर्स हूंदो आहे। त मां ॿुधां त साईं, जेको तव्हां सिंधी गीत ॻाईंदड़नि खे चओ पिया त असां नफ़रत फैलाईंदा आहिनि, उहे साईं वॾी नफ़रत फैलाईंदा आहिनि, त तव्हां कहिड़ो हिते साईं वॾो कोई पाकिस्तान खे ताज पारायो आहे, पाकिस्ताननि खे ताज पारायो? थोरो असांखे इहो त ॿुधायो। तव्हांखे त ठीक सां उर्दू ॻाल्हाइण बि नथी अचे, हो तव्हां खां पुछे थो त भाउ ईसा खेलवीअ ते कोई ईसा खेलवीअ जो पुराणो गानो ॿुधाए, त 3 मिंट तव्हां हैंग थी विया आहियो। तव्हांखे एतिरी त तव्हांजी वर्ती जो उते तव्हां जो हमारे सिंधी बोली गाते हैं, वो बोली जेका तव्हां चओ पिया साईं, उहो बि त तव्हां सही कयो आहे। बोली न आहे हूंदो साईं, थोरी तव्हां पंहिंजी पहिरियां सिंधी सुधारियो, उन खां बाद में तव्हां पंहिंजी उर्दू सुधारियो। इहो ॿुधायो त सिंध जो कहिड़ो फनकार आहे साईं जेको नफ़रत थो फैलाए? जेकॾहिं कंहिं शाइर कंहिं फनकार चयो त सिंध मुर्के पई, इहा नफ़रत आहे। जेकॾहिं आबदा परवीन, जेकॾहिं सनम मारवी सॼी ज़िंदगी सिंध खे ॾिनी ऐं सॼी ज़िंदगी सूफियज़म खे प्रोमोट करण में हुननि ॾिनी, त छा इहा नफ़रत फैलाई आहे? तव्हां हुननि जहिड़ा आहियो? तव्हां हुननि जे 1% जहिड़ा बि आहियो जेके पंहिंजी ज़िंदगियूं ॾेई छॾियूं हिन फन खे? तव्हां त दुआऊं कयो त तव्हां ॻोठाणनि जूं लिखियल शाइरियूं वठी करे शमन मीराली साहिब खे ॾिनियूं, हुन ॻायूं, तव्हां वायरल थी वियो, अलाह साईं इज़त ॾिनी अथव। भाउ हिनखे हज़म करणु सिखो। इहो न विसारियो त हिननि सिंधनि ई तव्हांखे इहो ताज पारायो आहे, हिननि सिंधनि जे ई करे तव्हां हिते पहुता आहियो, जिते तव्हां वेही हीअं करे वेही करे जेको तव्हां ॻाल्हायो पिया कल्ह, ख़ुदा जो कसम आहे सिंधनि जे करे अथव। हे उर्दू मीडिया वारा तव्हांखे 1-2 ॾींहं इहो खणी तव्हां हलंदो ट्रेंडिंग में, मां मञा थो, ठीकु आहे। हे तव्हांजो मज़ाहिया किरदारु आहे, तव्हां ते मीम था ठहनि, तव्हांखे ख़बर आहे। तव्हांखे ख़बर आहे त हो तव्हांखे घुराईंदो था, हो त तव्हांजो मज़ो वठण जे लाइ त तव्हांखे घुराइनि। 2-4 ॾींहं त टॉक ऑफ द टाउन हूंदो, देन तव्हां सभिनी खां विसरी वेंदो साईं। कोई ॿीहर तव्हांखे ॿुधण जी गुस्ताखी बि न कंदो, पर हे सिंधी हमेशह तव्हांखे ॿुधंदा ईंदा आहिनि। ऐं जेको तव्हां हे कयो आहे न, ख़ैर सिंधी बि हाणे मां नथो सम्झां त जेकॾहिं कोई बि शऊर याफ़्ता सिंधी हूंदो त उहो ॿीहर तव्हांखे ॿुधण जी बि गुस्ताखी कंदो। छो त ईअं यादि रखिजो, हिकिड़ो जीअं मां क्रिकेटर जो अवल मिसाल ॾिनमि, जॾहिं जंहिं सिंध सां गदारी कई आहे न, जंहिं सिंध जे नाले ते पास थी करे सिंध जे नाले ते जेकॾहिं कंहिं सिंध सां दगा कई आहे, त उन ताईं हिन ज़िंदगीअ में बि पछतायो आहे ऐं उन खां बाद में बि पछतायो आहे। न विसारियो, हीअ सिंधी क़ौम ई आहे साईं जे तव्हांखे हिते पहुचायो आहे। न विसारियो त सुभाणे जेकॾहिं तव्हां कुझु बि न रहंदो त हीअ सिंधी क़ौम ई हूंदी। उहा कयो जो सुभाणे कोई तव्हांखे पंहिंजो करे। हे धरती इज़त ॾियणु ॼाणे थी त इज़त खसण बि ॼाणे थी। हिन धरती जे करे तव्हां आहियो, हिन धरती जे माण्हुनि जे करे तव्हां हिते आहियो जिते तव्हां आहियो।
त खुदा हिन धरती जे उहे हरकतूं न कयो जंहिंसां हिन धरती जे माण्हुनि जी दिल आज़ारी थिए। हाणे तव्हां वीडियो त छॾियो त साईं मूंखे माज़रत खपे, माफ़ी खपे, कहिड़ी शइ जी माफ़ी था वठो? तव्हांजी जेका इहा तव्हांजी कल्ह वीडियो आहे, तव्हां जेका इहा कल्ह वीडियो छॾी, तव्हां नेशनल मीडिया ते सॼे पाकिस्तान में तव्हां पैगाम ॾिनो त साईं सिंधी फनकार जेके सिंधी ॻाईंदा आहिनि उहे नफ़रत फैलाईंदा आहिनि। को हिकिड़ो गानो अहिड़ो मूंखे ॿुधायो, को हिकिड़ो कलाम, को सिंधी गीत अहिड़ो ॿुधायो जंहिंमें नफ़रत ज़ाहिर थिए। तव्हां कहिड़े गीतनि जी, कहिड़े फनकार जी ॻाल्हि पिया कयो साईं त तव्हां उहे नफ़रत फैलाईंदा आहिनि? तव्हां वॾा साईं पाकिस्तान जे हक़ में तव्हां ॻाल्हि कयो, सुठी ॻाल्हि आहे, तव्हां पाकिस्तानी आहियो, असां सभु पाकिस्तानी, असांखे पाकिस्तान जे लाइ इज़त आहे, असांजो मुल्क आहे, असां हिन वतन में रहूं था, पर धरती असांजी माउ आहे, धरती असांजी माउ आहे, असांखे हिन मिटी में दफ़न थियणो आहे, हिन मिटी में मिली वञणो आहे। हीअ धरती असांजे लाइ मुश्कंबर आहे ऐं ख़ुदा जो क़ुर चए थो त हिन जेको पंहिंजी मिटी सां मोहबत नथो रखे त उहो उनजी तव्हां वफ़ाउनि ते शक कयो। त तव्हांखे जेकॾहिं हिन धरती सां तव्हांखे पंहिंजी ॿोली खां नफ़रत आहे त माफ़ कजो साईं, असांखे तव्हां खां नफ़रत आहे। जिए सिंध, जिए लतीफ़।